हिक ॿी आम ख़बर आहे त इलेक्शन कमीशन सिंध असेंबली जे 8 अक़लियती मेंबरनि जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायां पिया अक़लियती मेंबर्स लाइ पीपल्स पार्टी जे 6 मेंबर्स जा नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं पीपल्स पार्टी जे हमीर सिंह, मुकेश कुमार चावला, ज्ञानूमल, श्याम सुंदर, खटूमल जेवड़ ऐं नवीद एंथोनी जा नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सुभान खोसो। जी सुभान, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन 8 जेके अक़लियती मेंबर आहिनि उन्हनि जा नोटिफिकेशन जारी करे छॾिया आहिनि, जंहिंमें 6 मेंबरनि जो तालुक़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां आहे ऐं 2 मेंबरनि जो जेको तालुक़ आहे उहो MQM सां आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे जेके मेंबर आहिनि उन्हनि में हमीर सिंह, मुकेश कुमार चावला, ज्ञानोमल, श्याम सुंदर, खटूमल, अनोथी, नवीद जा जेके नोटिफिकेशन उहे जारी कया विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेके MQM जा 2 मेंबर आहिनि उनमें महेश कुमार हासेजा ऐं अनिल कुमार आहिनि। अहिड़े तरीक़े सां औरतुनि जी जेके मख़सूस सीटूं आहिनि उन लाइ 27 जेके औरत मेंबर आहिनि उन्हनि जो नोटिफिकेशन जारी कयो आहे, जंहिंमें 20 जेके औरतुनि जो जेको तालुक़ आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां आहे। अहिड़े तरीक़े सां 6 जेके औरत मेंबर आहिनि उनजो तालुक़ MQM सां आहे ऐं उन सां गॾोगॾु हिकु जेका मेंबर आहे उनजो तालुक़ GDA सां आहे। इहो जेके नोटिफिकेशन इहे बाज़ाब्ता तौर इलेक्शन कमीशन जारी करे छॾिया आहिनि। जी वॾी महिरबानी नाज़रीन, कराची खां सुभान खोसो तफ़सील ॾिना आहिनि।